वॾे डिघे इजलास खां पोइ असां इन टूल टैक्स ते पुरअमन तौर ते असां अची गॾु थिया आहियूं ऐं थोरे टाइम लाइ हीउ रोड यकीनन असां बंदि कयो आहे। हीउ असांजो शुरूआती ऐं हिकिड़ो टोकिन आहे जेको असां हिननि खे ॿुधाइणु चाहियूं पिया त महिरबानी करे हीअ नंढड़ी जेका झूंपड़ी ठाही अथव न इहा हितां पटे खणी वञो। इहो जे न त ॻाल्हि अॻिते वधंदी। असां तव्हांखे हिकिड़ो मुतालबो था कयूं त तव्हां ॻाल्हि खे वधायो न, माण्हुनि खे परेशान न कयो। ऐं उमरकोट खां वठी मीरपुर हिकिड़ो खंडरा खस्ता हाल रोड आहे ऐं उहो बि सिंगल रोड आहे। तव्हां कहिड़े कानून जे तहत हीअ टूल प्लाज़ा तव्हां ठाहियो पिया ऐं माण्हुनि खे टैक्स वठंदो? टैक्स ॾिबो आहे सर्विसिस ते, सर्विसिस ते टैक्स ॾींदो। जेकॾहिं तव्हांजी नाली साफ़ नथी थिए त तव्हां टैक्स न ॾींदव, त सर्विसिस ते टैक्स थींदो आहे। खंडरात रोडनि ते लुटमार थींदी। हीउ हिकिड़ो कानूनी कोन्हे, हिन खे असां भताखोरी चई सघूं था। मुल्क असां कोन विञायो आहे, मुल्क तव्हां विञायो आहे। मुल्क जो नाणो तव्हां खपायो आहे। अरबे रुपयनि जा तव्हां पिया करप्शन करियो। सिंध जूं केटियूं तव्हां पिया ख़रीद करियो, सिंध जूं केटियूं ऐं असां जूं ज़मीनूं ते कब्ज़ा पिया कयो, असांजा पाणी पिया चोरायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। असां सोशल मीडिया जे थ्रू जेको आहे सभिनी खे जेको इतला कयो ऐं हेॾी वॾी क्वांटिटी में जेको आहे सो त मुंहिंजी यूसी बलोचाबाद जलूरी ऐं मीरपुखास मां जेको आहे सो जेके दोस्त पहुता आहिनि उन्हनि सभिनी जी महिरबानी। वाजिद साईं हींअर जीअं चयो त हीउ पुरअमन एहतिजाज आहे, ईअं न थिए जो हीउ जेको आहे सो त मज़ामती जेको आहे सो का शइ शुरू थिए। असां अहिड़ी शइ कोन था करणु चाहियूं ऐं इंतिज़ामिया खे वान करणु था चाहियूं। महिरबानी करे हीउ जेको तव्हां गुंडा टैक्स हिते वठण जे लाइ जेका तयारी करियो पिया, हिन जो NH वारा जेको फौरन नोटिफिकेशन जेको जारी कयो अथनि, जेको ठीको ॾिनो अथनि, उहो फौरन वापसि वठनि, न त हितां खां वठी हीउ यूसी बलोचाबाद मां शुरूआति थी आहे ऐं हीउ मीरपुखास खां उमरकोट ताईं एहतिजाज जेको आहे इन असांजे हिन नंढड़े एहतिजाज जे बग़ैर ही अमल दरामद नथा कनि, असांजी ॻाल्हि नथा ॿुधनि, त असां हितां बेदारी मार्च जे नाले सां जेको आहे मार्च हिकिड़ो शुरू कंदासीं जेको मीरपुखास खां उमरकोट ताईं हूंदो। उमरकोट में वाइण बस्तियूं हर माण्हू खे असां उजागर कंदासीं, उन्हनि खे ॿुधाईंदासीं त हीअ कीअं तव्हां खां गुंडा टैक्स वठण जे लाइ तयारी शुरू कई पई वञे। ऐं उन खां अलावा असांजी वकीलनि जी टीम आहे। खालिद परवेज, सिविल सोसाइटी मीरपुखास से। ये एहतजाज जो हो रहा है, ये इसमें ट्रांसपोर्टर हमारे साथ हैं, आबादगार साथ हैं, सिविल सोसाइटी के दोस्त साथ हैं, मीडिया के दोस्त साथ हैं और बहुत सारे तंजीमें हमारी इनके साथ हैं। लेकिन आज हमने सिर्फ आज आपको टेलर दे रहे हैं कि ये जो आज हो रहा है हम इसके खिलाफ, ये गैर कानूनी है और बिल्कुल गैर कानूनी। टैक्स हमेशा सर्विसेज पे होता है, ये सर्विस तो दे नहीं रहे, टैक्स किस चीज़ का दें हम, और ये गैर कानूनी है और हम इस पे भरपूर एहतजाज करेंगे। और आप हिस्ट्री उठा के देख लें, एक साल की सबसे ज्यादा जो एक्सीडेंट होते हैं वो उमरकोट रोड पे होते हैं। हर रोज एक्सीडेंट होता है और डबल रोड बनाए तो टैक्स लें, क्योंकि टैक्स तब देंगे हम, नहीं तो हम टैक्स नहीं देंगे, कोई गरीब आवाम नहीं टैक्स देगी। क्योंकि जब तक हम इसको ये काम बंद करेंगे, हम पिटीशन दायर करेंगे, स्टे ऑर्डर लेंगे। ये ठेकेदार जिसने काम नहीं ॿी सूरत में जेको आहे सो जे दफ़ो या नुक़सान जे करे थियो त ईअं ज़िम्मेदार असां अचण वारे ॾींहुं 11 बजे असांजो हिते एहतिजाज पुरअमन एहतिजाज रखियो वियो आहे। उनमें जेके सभु साथी शिरकत कनि ऐं एहतिजाज खे भरपूर मज़ा जो असां ऐलान करियोसीं इंशाअल्लाह। ठीकु आहे।